चोटियारू खां उत्तर तरफ़ ॻोठ जानी जुणेजो, ॻोठ ढबरी ऐं ॻोठ मटेड़े समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रोड टुटी तबाह थी विया आहिनि। ॻोठाणनि खे शहर चोटियारू ॾांहुं ईंदे वेंदे वॾी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर जुणेजो। चोटियारू खां उत्तर तरफ़ ॻोठ जानी जुणेजो, ॻोठ डबरी ऐं ॻोठ मटटोड़ीअ समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रोड टुटी तबाह थी विया आहिनि। ॻोठाणनि खे शहर चोटियारू ॾांहुं ईंदे वेंदे वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो। रोड टुटल हुजण सबबि पब्लिक ट्रांसपोर्ट बि नथी हले, जंहिं सबबि मरीज़नि ऐं स्कूली शागिर्दनि खे बि सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। रोड में पयल खॾनि सबबि अक्सर हादसा बि जनम वठनि था। उन ई हवाले सां हितां जे मक़ामी ॻोठाणनि आवाज़ टीवीअ सां पंहिंजा हाल कुझु हिन तरह ओरिया आहिनि। ॻोठ पंजल खां अॻिते सैदनि जो ॻोठ नवाज़ जेको चोटियारू खां 6 किलोमीटर उतर आहे। असांजो रोड जेको मोहम्मद खान जोड़ने जे दौर में ठहियो, हींअर सॼो रोड टुटी वियो। शहर में चऊं था 3 चकर गाॾी पंचर थी वई इन वाट ते। सॼो रोड टुटी वियो। असांजे हुकूमत खे इहो कंदासीं त असांखे महिरबानी करे रोड जी मरम्मत कराए ॾियनि या नओं ठाराए ॾियनि। ॻोठ जानी जुणे जा रहाकू आहियूं। असां वटि तक़रीबन 10-12 साल खां तक़रीबन मथे टाइम थी चुको आहे। जेको रोड असां वटि अञा ताईं माना रिपेयर कोन थी सघियो आहे। जेके असां त माना जेको ॾाढा बेज़ार थी चुका आहियूं। चऊं त हितां खां माना हिकिड़ो मिसाल त ॿिए पासे लॾे वञूं, पर असीं इहो असांजो मुतालबो आहे त असांखे जेको रोड आहे सो असांखे रिपेयर करे ॾींदा। रोड जे हिसाब में गाॾियूं नयूं सीटियूं त बि ख़तमु करे छॾियूं, पर आहे का बि हिते ॻाल्हि त कोन्हे का। असां इहो ई मुतालबो हुकूमत खे था करियो, महिरबानी करे रोड खपे बसि। रोड सॼो भॻो पियो आहे सामने। असां अचण वञण लाइ लीन जी मुश्किलात आहे ऐं बनी ॿारे जे हिसाब सां सिस्टम सां जे कारोबार जे सिस्टम सां ऐं फुटनि जे हिसाब सां जेका ॻाल्हि आहे उन सॼी सां असांजी मुश्किलात आहे। ऐं असांखे रोड जे तकलीफ़ जे हिसाब सां हर शइ जी सहूलियत हूंदी त उहो बहितर रहंदो। को हाल कोन्हे। असांजा नुमाइंदा साहबनि खे अर्ज़ु आहे त उहो ठाराए ॾियनि। तमामु रोड जी हालत नाज़ुक आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त रोड जी मरम्मत कई वञे, जीअं हितां जा ॻोठाणा चोटियारू ताईं सही नमूने सां आमदो रफ़्त करे सघनि। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जुणेजो, आवाज़ टीवी न्यूज़, चोटियारू।